जय झूलेलाल दोस्तों। असांजो इष्ट देव, असांजो झूलण साईं, असांजो पालनहार, उनजा स्वर्ग जहिड़ा ॾींहं अचणा आहिनि। कहिड़ा ॾींहं? चालीहे जा ॾींहं। त चालीहो ज़रूरु रखिजो और पंहिंजूं आशूं ज़रूरु पुॼाइजो। असांजो झूलण साईं सभु आशूं पुॼाईंदो आहे। त उनजा कुझु नियम आहिनि, त उहे नियम हिकु हिकु करे ॿुधूं था पिया। दोस्तों, इन्हनि 40 ॾींहंनि में 2 चंड ईंदा आहिनि, त उन चंड ते घर में बहिराणो ज़रूरु कजो ऐं सेसा बि ज़रूरु विराइजो। कोशिश करे नॉनवेज न खाओ, थी सके तो सात्विक खाधो ही खाओ। 40 ॾींहं असांखे दरिया ते अखो पाइणु खपे। अगरि तव्हां दरिया ते या मंदर में कंहिं अखो नथा पाए सघो त तव्हां घर जे नलके में बि अखो पाए था सघो। असां सभु सिंधी जल ऐं जोत जा पुॼारी आहियूं, त असांखे 40 में ॾीओ ॿारणु खपे, मेणबती न। 40 में अगरि जे तव्हां 40 जा 40 ॾींहं 40 जो विर्त रखो था त जाम सुठी ॻाल्हि आहे। अगरि जे 40 ॾींहं विर्त नथा रखी सघो त घटि में घटि आख़िरी जो नौरो ज़रूरु रखिजो। 40 ॾींहंनि में हिकु दफ़ो चादर चाढ़ण ज़रूरु अचिजो। झूलण साईं तव्हांजी आशा ज़रूरु पुॼाईंदा। अगरि तव्हांखे आशा पुॼाइणी अथव त 40 जे आख़िरी ॾींहं ते मटकी ज़रूरु खणिजो, विसरिजो न। त हिन दफ़े ज़रूरु सभिनि खे अचिणो आहे, फुल मज़ो अचण वारो आहे। सचा सिंधी आहियो त चालीहो ज़रूरु रखिजो ऐं सिंधियत जी जोति जेका आहे पंहिंजे ईंदड़ पीढ़ीअ ताईं ज़रूरु पहुचाइजो। पंहिंजी धरोहर पंहिंजे घर वारनि खे ज़रूरु ॾिजो। लख लख वाधायूं। जय झूलेलाल।